नौशर फिरोज़ नवां जतोई लॻ ॻोठ अली ख़ान जरवार जा सवें ॻोठाणा मुसद्दिक़ जतोई ऐं गुलण जरवार जे ज़ुल्मनि खां तंग थी नेशनल प्रेस क्लब ते क़ुरान शरीफ़ खणी ईसा जरवार, गुलज़ार ग़ाज़ी, ख़ादिम हुसैन जरवार ऐं बिरादरीअ सां गॾु पहुता। क़त्ल थियल नौजवान ज़ाकिर जरवार जे पीउ ईसा जरवार रोईंदे ॿुधायो त असांजो पाण में चोरीअ तां तकरार हो। उन जो फ़ैसिलो सैयद मंज़ूर शाह, चेयरमैन एजाज़ ऐं ॿियनि 40 क़ुराननि ते कयो। गुलण माफ़ी बि वरिती। उन खां पोइ बि असांजे नौजवान खे सूमर जरवार जी बच ते गुलण मंज़ूर ऐं असगर मंगी ऐं ॿियनि क़त्ल कयो आहे। असां FIR बि दाख़िल कराई आहे, पर SHO मीर मोहम्मद रिंद मुसद्दिक़ जतोईअ जे चवण ते कातिल गिरफ़्तार नथो करे। सरेआम घुमनि पिया ऐं इहे कातिल असगर मंगी ऐं ॿिया असांखे धमकियूं था ॾियनि त केस तव्हां हथु खणो न त तव्हांखे बि मारे छॾींदासीं। इन मौक़े ते ख़ादिम हुसैन, गुलज़ार ग़ाज़ी ख़ान ऐं ॿियनि बस वारनि SSP नौशर फिरोज़ नयों जतोईअ जे वॾेरनि खे मुख़ातिब थींदे चयो त हिन क़ुरान जे वास्ते कातिलनि जी सपोर्ट न कयो।